सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। और सजी 12 तारीख़ मुस्तफ़ा आयो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। मोर लगल तोर वेठल दाहीअ जी दरकार नवी, मुश्क अंबर खथूरी अतर जी उबकार हुए, मुश्क अंबर खथोरे अतर जी उबकार हुए। सुरमू अखियन में अगेयो कजल अखियन में अगेयो, जेके पाण धणी पायो अदा, जेके पाण धणी पायो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। जा पाण वेल दावर खाते दुआऊं घुराई, रबे हबली उम्मती चई सजदो साहिब के कयाई, रबे हबली उम्मती चई सजदो साहिब के कयाई। अहिड़ो अरबी असां के आए मालिक में लायो अदा, अहिड़ो मुरसल असां के आए मालिक में लायो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। और सजी 12 तारीख़ मुस्तफ़ा आयो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। कई हज़ार सालन खाते आरोई बयो, ओ आर सफार सजो सो अजयर वियो बुझे, ऊंदो मोथो इब्लीस जो, ऊंदो मोथो इब्लीस जो, जंहिंजो तख्त पाण धणी किरायो अदा, जंहिंजो तख्त पाण धणी किरायो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। और सजी 12 तारीख़ मुस्तफ़ा आयो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। रहमत संजूं बारो खुलियो आलम सबे आबाद थिया, जन्नत संजूं जायूं खुलियूं यार आसी सब आज़ाद थिया। अरे इन जे मुआंबे साहिल आई जगदणी ठाहियो अदा, इन जे मुआंबे साहिल आई जगदणी ठाहियो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा। और सजी 12 तारीख़ मुस्तफ़ा आयो अदा, रात सूमर जिया भलारिय पिरी फुटी जायो अदा।